Nice, nice, good. Good. दोस्तों ये अल मखदूम इंटरनेशनल एयरपोर्ट दुबई जहाँ कुछ मनाजिर के दिखा रहे आहियूं हिकिड़ी शॉट वीडियो जे ज़रिए काफ़ी ख़ूबसूरत जेको है सो हिते स्टॉल लॻल आहिनि ऐं काफ़ी सहूलियतूं आहिनि पाकिस्तान जे भेट में त हिते काफ़ी महांगाई पए छाकाणि असांजी करंसी जेका आहे उहा 77 वठे पई आहे ऐं 2000 रुपया चेंज मूं कया मूंखे ओनली 24 जेको आहे सो दरम मिलिया आहिनि ऐं 5 दरम जी हिकिड़ी चांहि पीतीसीं 2 चांहियूं पीतियूंसीं 10 दरम में बाक़ी 14 दरम 2000 रुपये में जेको आहे सो असां वटि भत्ता आहिनि ऐं 3 दरम जी जेका आहे पाणी जी बोतल आहे इहा जेका आहे सिचुएशन आहे असांजे हिन हाल जी असांजे रुपये जी क़दुरु जेका आहे उहा आहियूं बि वाक़ुफ़ु आहियो ऐं इंडिया जी जेका करंसी आहे उहा 41 दरम ते आहे असां वारी जेका आहे ये दोस्त जेके आहिनि सभु हिते लाइव कोन्हे एतिरे अहिड़े आहे बि कोन्हे लाइव कोन्हे न अहिड़ो नेटवर्क ई कोन्हे लाइव महफ़िल करे छा आहे हिते महफ़िल करे मूंखे रोकींदो कोन महफ़िल करे महफ़िल करे कारीगर दरिया खान बाबा होशियार माण्हू आहे दरिया खान कारीगर माण्हू होशियार आहे ॻाल्हाईंदे टोकरूं हणियो हलियो दोस्तों ये दुबई एयरपोर्ट जेको आहे सो असांखे कुझु मनाज़िर उन जा ॾेखारे रहिया आहियूं काफ़ी ख़ूबसूरत ऐं लेटेस्ट जेको आहे सो अंदाज़ में ख़ूबसूरती लिहाज़ खां जेको एयरपोर्ट दुबई जा कुझु सीन असांखे ॾेखारियासीं ऐं पंहिंजे रुपये जो जेको क़दुरु आहे उनजो बि हाल असांखे ॿुधायोसीं 2000 रुपये चेंज कयासीं उन में 24 दरम असांखे मिलिया 10 दरम जा 2 चांहि पीतासीं ऐं हिते वरी जेको दोस्तनि खे सलाह कंदे बि जेको आहे डपु पियो थिए ॿुधी दिलि जी हाल जेका आहे असांजे साम्हूं आहे दोस्तनि खे चांहि जी सलाह कंदे बि डपु थो थिए पाकिस्तान हूंदो आहे त परे खां सॾु करे असीं चवंदा आहियूं हल हलिया चांहि पी ॿाह मां झले वरी होटल ते वठी वेंदा आहियूं पर उन्हनि दोस्तनि खे जेकॾहिं आज़माइणो आहे त हिकिड़ो चकर दुबई इंटरनेशनल एयरपोर्ट ते ज़रूरु अचो त केरु अव्हांजी महिरबानी करे थो या केरु कोन थो करे ॿुधई न सो ये जेके तजुर्बा सभु ज़िंदगी जा हासिल कयासीं त मौला अली जो हिकिड़ो कौल आहे त जेको दोस्त खे आज़माइणो आहे त उनखां जेको सो अवी या त कारोबार करियो या सफ़र करियो त अव्हांखे दोस्ती जो जेको आहे सो अंदाज़ ऐं उनजी जेका मोहबत आहे या हुनजो जेका क़दुरु ऐं क़ीमत जेका आहे उहा अव्हांखे सॼी मालूम थी वेंदी हली पर दोस्तो इहा हक़ीक़त आहे के दिलि वारा ई दोस्त हूंदा आहिनि जेके उन पैमाने ते ऐं उन हाणे मंझां जेको थो निकिरी उभरी अचनि था डॉक्टर हैदर ऐं दरिया खान जेको आहे बिल्कुलु साम्हूं आहिनि हाणे पर ॻाल्हि आहे हिननि जे मुतालिक़ कोन थो करे ऐं दिलि वारा माण्हू आहिनि हिननि जा जेब हमेशह खुलियल हूंदा आहिनि हा ॿुधई न दोस्तो इहे जेका आहे असांजो काफ़ी जेको हिते स्टे वॾो आहे उनजे लाइ जेको असीं कुझु इंजॉय करे रहिया आहियूं केरु दोस्तों जेको दुबई एयरपोर्ट जा जेके अल मखदूम इंटरनेशनल एयरपोर्ट जा जेके मनाज़िर असांखे ॾेखारियासीं ऐं हिते थोरो वाईफाई जो मसइलो आहे ऐं उनजे करे जेको हिते लाइव जेको ॾेखारणु इंतिहाई मुश्किल
मुश्किल है, उन जे लाइ जेको आहे सो आउं रिकॉर्डिंग करे रहियो आहियां ऐं जेको ज़रूरु अवां दोस्तनि खां इहा शेयर कंदासीं। ऐं अल्ताफ़ साहब जेको आहे सो असांजो काफ़ी टैलेंटेड जेको आहे सो दोस्त आहे, ऐं मंसूर जमाली साहब जेको आहे सो उहो बि आहे, ऐं जेको अल्ताफ़ जेको इहे धमकाई ऐं दोस्तो न हिते सही आहे। ॿिया दोस्त जेके आहिनि नियाज़ साहब जेको आहे सो नियाज़ अली रिंद साहब जेको आहे सो हिते मौजूदु आहे, पंहिंजे मोबाइल ते मसरूफ़, ऐं ॿिया दोस्त असांजा हिते मौजूदु आहिनि जेको उहे बि ॾिसी सघो था। आमीन अल्लाह हमारी दुआऊं कबूल मक़बूल फरमाईंदो पंहिंजी बारगाह में। सिंध सदाईं शाद आबाद हूंदी, पाकिस्तान सदाईं आबाद हूंदो। असां वटि हिकिड़ो फ़ौजी साहब जो इंटरव्यू बाद में वठंदासीं ऐं जेको आहे सो ॿिया दोस्त जेके आहिनि मौजूदु आहिनि हिते, उन्हनि खां चनेसर बरफ़त साहब जेको आहे सो हुन जा बि जेके कमेंट वठंदासीं। असांजो जेको आहे सो चुस्त जेको आहे सो अॻुवाड़ आहे जेको आहे सो कलंदरी कबिल सालार आहे, थोरा हिन जा कमेंट वठंदासीं। ॾाढो भलो बहितरीनु टूर थियो। महिरबानी साईं, महिरबानी। हाणे साईं खे चवां दिलबर ख़ान दरिया ख़ान जेको आहे सो असांजो ज़बरदस्त जेको आहे सो आवाज़ु आहे, बहितरीनु जेको आहे सो अंदाज़ आहे, ऐं उन खां पोइ जेको आहे सो असां सभिनी खे एंटरटेन बि कराईंदो आहे ऐं क़ुर्बाइतो माण्हू जेको आहे सो उनजो अज़ीम मोहबतूं जेके सदा यादि रहंदियूं। दोस्तों जेको है सो काफ़ी ज़बरदस्त जेको है सो फील करे रहिया आहिनि दोस्त जेके आहिनि, पंहिंजे जेका अक़ीदत ऐं मोहबत सां जेको है सो हुब में इमाम सगोरनि जे कुर्ब में जेको आहे सो असां हीउ सफ़र कयो। सफ़र इश्क जेका करबला नजफ़ ऐं बगदाद में जेको आहे सो असां स्टे कया, उहे बहितरीनु जेको आहे सो अंदाज़ खां जेको आहे सो हलाएसीं। उते सबील जा इतमाम कयासीं, उनखां पोइ जेको दुरूदनि जूं महफ़िलूं कयूं थियूं। अलाह उहे पंहिंजे बारगाह में क़बूल मक़बूल फरमाईंदो, सिंध जो ख़ैरु फरमाईंदो, पाकिस्तान जो ख़ैरु फरमाईंदो आहे, सिंध ऐं पाकिस्तान जी आवाम जो जेको आहे ख़ैरु फरमाईंदो, ख़ुसूसन मुस्लिम जो जेको आहे ख़ैरु फरमाईंदो। अल्लाह निगहबान, सिंध ज़िंदाबाद।